मीराद हबीब जो आया हर आशिक सैन सजायो, हर आशिक सैन सजायो, हर आशिक सैन सजायो, हर आशिक सैन सजायो, हर आशिक सैन सजायो। मीराद हबीब जो आयो हर आशिक सैन सजायो, मीराद हबीब जो आयो हर आशिक सैन सजायो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तांडे सिरियाहो न्यू मेरान न्यूज़ रुकयूं ता खबरन दा खबर शामिल कई पिया उमरकोट में रिपोर्ट यूसुफ आसकन मंगरियो जी गोठ शहीद अमीन फ़कीर मंगरियो ठेबरी में महफिल मिलाद जो प्रोग्राम गाजी फ़कीर मस्त पारा मुनक़द कयो वियो, जंहिंमें मुख़्तलिफ़ जमायतन जे माण्हुनि ऐं ख़ास तौर ते होल जमात जे आशिकाने रसूल पारां इंतहाई घणी तादाद में शिरकत कई। प्रोग्राम जो बाकायदगी आगाज़ कलाम पाक जी तिलावत ऐं नात मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कयो वियो, जंहिं बाद नात ख़्वां महफ़िल के 4 चंड लगाए छॾिया। सरफराज़ जुनेजो ऐं संदसि साथी तमाम बेहतरीन अंदाज़ में मौलूद पेश कया, जंहिं बाद आलिमन सगोरन महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान मुबारक बयान कया। हिन महफ़िल जो सदारती ख़िताब मुफ्ती दोस्त अली सिकंदरी पेश इमाम ख़तीब दरगाह शरीफ पीर जो ॻोठ वारनि सोने अंदाज़ में करण फरमायो, जंहिं बाद ख़ुसूसी ख़िताब मुफ्ती उबैदुल्ला डायरी शाहपुर जानिया वारनि ख़ूबसूरत अंदाज़ में ख़िताब दौरान महफ़िल के जुमाए छॾियो। प्रोग्राम जा ख़ास मेहमान फ़कीर अबू बकर मंगरियो, मोहम्मद हुसैन मंगरियो, DSP मौचार मंगरियो, मुफ्ती अबू बकर सिकंदरी ऐं मोअज़्ज़िज़ ॿिया पिणु हुआ। प्रोग्राम जो मुकम्मल इंतज़ाम मोहम्मद असलम मंगरियो, मीर मोहम्मद मंगरियो, शकील अहमद मंगरियो, असद अली भियो, अब्दुल कदीर मंगरियो, वाहिद बख्श मंगरियो ऐं ॿियनि संभालियो। प्रोग्राम जे इख्तिताम ते पूरे आलम इस्लाम लाइ दुआ ख़ैर घुरी वई, जंहिं बाद जमायत सगोरी में लंगर तक़सीम कयो वियो।